अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइच। नाज़रीन, अॼु 27 डिसंबर आहे ऐं 27 डिसंबर जे हवाले सां जेको आहे गढ़ी ख़ुदाबख़्श में जलसो बि थियो आहे, जिते आसिफ़ अली ज़रदारी साहब अहम ऐलान जेका ख़ुशख़बरी ॿुधाइणी हुई उन अॼु ॿुधाए छॾी आहे त हू नवाब शाह मां MNA जी सीट ते इलेक्शन विढ़े पियो ऐं संदसि फर्ज़ंद पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब लाड़काणे मां MNA जी इलेक्शन जी सीट विढ़े पियो ऐं इहो हिन असेंबली जे लाइ हुननि ऐलान कयो आहे त इहे ॿई सीटूं ख़ाली करायूं वेंदियूं ऐं उते जेको आहे ॿई पीउ पुट ते इलेक्शन विढ़ंदा। साॻिए वक़्तु बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेका डेडलाइन ॾिनी हुई 27 डिसंबर जी जेका 4 नुकाती हुनजो मुतालबा हुआ हुकूमत खां, उहा बि अॼु पूरी थी। उनखां पोइ अॼु हुन ऐलान कयो आहे त हू लॉन्ग मार्च जी तयारियुनि जे सिलसिले में हुन कारकुननि खे चयो आहे त सॼे मुल्क में तयारियूं कनि ऐं हू मुल्क जे चइनी सूबनि जे हर ज़िले हेडक्वाटर ताईं वेंदो ऐं उते जलसा कंदो ऐं मोबिलाइज़ेशन खां पोइ लॉन्ग मार्च कंदो। इहे सभु ॻाल्हियूं पइजी जाइ ते, पर अॼोके ॾींहं ते असां इन्हनि सियासी मसइलनि ते गुफ़्तगू करण जे बजाए असां हिन जेको ॾींहुं आहे 27 डिसंबर जो ॾींहुं यकीनी तौर ते बीबी शहीद राणी जो ॾींहुं आहे ऐं उन करे असां चाहियूं था त असां बजाए जो ही सियासी गुफ़्तगू जेका सॼो साल कंदा रहूं था, उनजे बजाए असां अॼोको ॾींहुं डेडिकेट था कयूं बेनज़ीर भुट्टो साहिबा जे हुन ते, हुनजी ज़ात ते, हुनजे जेका आहे बहसियत हिकिड़े पॉलिटिकल लीडर जे हुनजी जेके अचीवमेंट्स हुयूं, हुनजी जेको पॉलिटिकल जेको कैरेक्टर आहे उन ते, हुनजो जेको पॉलिटिकल विज़न हुयो, हिन मुल्क जे लाइ हुनजो कयल ख़िदमतूं जेके आहिनि उन ते डेडिकेट था कयूं। तंहिंजे करे अॼोके हिन प्रोग्राम में असां जंहिं शख़्सियत खे दावत ॾिनी आहे उहा शख़्सियत जेका आहे उहा वफ़ाक़ी सेक्रेटरी ॿिया केतिरनि ई उहिदनि ते रहिया, पर उनजी जेका अहम जेका शनाख़्त आहे उहा इहा आहे त बीबी साहिबा जॾहिं 2 दफ़ा प्राइम मिनिस्टर थी हुई त सेक्रेटरी टू प्राइम मिनिस्टर जेके रहिया साईं महबूबुल्लाह शाह साहिबु, उहे असां सां गॾु नचो त हुन सां गुफ़्तगू। साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। बेनज़ीर भुट्टो साहिबा, तव्हां एॾो वेझो रहिया जॾहिं हू प्राइम मिनिस्टर तौरु ऑपरेट कंदी हुई, कीअं मतिलबु तव्हां हुनखे भायो? आम तौर ते जेको इहो तासुरात शायदि हू ॿुधंदी घटि हुई ऐं डिक्टेटोरियल हुनजो एटीट्यूड हूंदो हुयो, तव्हां हुनखे कीअं ॾिठो? साईं संदसि मूंखे प्राइम मिनिस्टर जे तौर ते ऐं पॉलिटिकल लीडर उन जे तौर ते 5 साल ताईं, छाकाणि मां हुन सां तमामु क़रीबी कमु कयो, त हुनखे घणा हुन जा एस्पेक्ट्स पर्सनैलिटी जा उन्हनि खां मां वाक़िफ़ु आहियां। इन ॻाल्हि खे मां ॿुधायां थो। मां सभ खां वॾी ॻाल्हि हिकिड़ी जेका नाज़रीन खे ज़हन में कराइण थो चाहियां त पाकिस्तान जी तारीख़ में सभ खां वधीक इंटरनेशनल सेलिब्रिटी जेकॾहिं का हुयो, मर्द या औरत, त इंटरनेशनल सेलिब्रिटी बेनज़ीर साहिबा आहे। मोर देन ज़ुल्फ़िकार अली भुट्टो। इंटरनेशनल सेलिब्रिटी जे लिहाज़ खां ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जो एज़ ए पॉलिटिकल फिलोसफर, एज़ अ फाउंडर ऑफ द पार्टी and as a great leader, celebrity जी स्टेटस ॿिए क़िस्म जो आहे, इट्स अ पॉपुलैरिटी। हाणे पॉपुलैरिटी में हाणे अॼुकल्ह हले थो न, फॉर इंस्टेंस जॾहिं पहिरें दौरे हुकूमत में 1989 में जॾहिं अमेरिका जे दौरे ते वई, ऑफिशियल विज़िट जेका हुई, उन ज़माने में पहिरियों जॉर्ज बुश साहिबु हुयो प्रेसिडेंट, उन सां गॾु 4-5 ॾींहं जो हुते हुई। त उन में हाणे अॼुकल्ह जेको प्रेसिडेंट साहिबु आहे थियण वारो आहे डोनाल्ड ट्रम्प, माण्हुनि खे अंदाज़ो न आहे, डोनाल्ड ट्रम्प इनवाइटेड हर टू हाई टी एट दिस ट्रम्प टावर। अच्छा, ठीकु आहे जी, न्यूयॉर्क में। अच्छा, हाणे हुनजी को पॉलिटिकल स्टेटस कोन हो डोनाल्ड ट्रम्प जो उन ज़माने में। न्यूयॉर्क जो वॾो डेवलपर हो, ही वॉज अ रिच बिज़नेसमैन, पर हिन जो इंटरनेशनल स्टेटस उहो भुट्टे साहिब जे करे बि, बिकॉज शी वॉज डॉटर ऑफ अ ग्रेट मैन एंड शी हैड स्ट्रगल्ड, त हुनजी बिफोर शी बिकेम द प्राइम मिनिस्टर हुनजो नालो दुनिया जे घणनि मुल्कनि में थी वियो। हाणे इन ई ट्रम्प टावर में असां बेनज़ीर साहिबा जी हिन हाई टी कई ऐं जेका एलीट हुई न्यूयॉर्क जी 150-200 माण्हू, उन्हनि खे हिन सॼो। सो इहा हाणे इंटरनेशनल सेलिब्रिटी जी हैसियत आहे। इन में देयर इज़ अ नॉन पॉलिटिकल मैन। अच्छा, ॿी उते इहा ॿी जेका ॻाल्हि अगेन सेलिब्रिटी जे लिहाज़ खां,
पोइ उनखे कंहिं फॉलोअप कोन था कनि उते इहा ॻाल्हि बि सीरियस डिस्कशन आयो छाकाणि जो जीअं हाणे नज़र अचे थो न ट्रम्प साहिब जा हॉलीवुड में घणा तालुका था उन वक़्त में हाणे त वधिया ऐं इहो बि गुफ़्तगू निकिती उते ट्रम्प टावर जे हाई टी में त हॉलीवुड हिकिड़ी मूवी ठाहे ऑन द लाइफ ऑफ ज़ुल्फ़िकार अली भुट्टो एंड द राइज़ ऑफ बेनज़ीर के हुन जो पॉलिटिकल स्ट्रगल थर्ड वर्ल्ड में हुन जो कीअं हुन कंबाइन कयो इस्लामिक कॉन्फ्रेंस थी ऐं जेको अरब ऐं मुस्लमान मुल्कनि में या नॉन अलाइन में हुन लीडरशिप ॾिनी उहो ऐं पोइ जी हुन जी शहादत थी ऐं देन बेनज़ीर जो स्ट्रगल थियो ऐं देन शी बिकेम द प्राइम मिनिस्टर हाणे इहा हॉलीवुड मूवी ठाहिण लाइ तयारी इन इहे जेको मां तव्हांखे आइडिया इहो आउटलाइन आहे हुनजी ठीकु आहे न साईं हाणे इहो दिस इज़ हुनखे साल खनि मस्तु थियो न बट उहो जेको मां चवां थो न हिकु इंटरनेशनल सेलिब्रिटी जी हैसियत थी उहा हिकु ॿिए क़िस्म जी हुई उहो छाकाणि त हेडलाइन्स ठहियूं त इस्लामी दुनिया जी पहिरीं प्राइम मिनिस्टर फर्स्ट इलेक्टेड प्राइम मिनिस्टर जेका इस्लामी दुनिया जी इहे ॻाल्हियूं कंहिं फॉलोअप बि कोन कयूं अफ़सोस त इहो आहे न त हाणे इहा ॻाल्हि पार्टी वारनि बि फॉलो न कई ऐं पोइ त ख़ैर सरकारी गुफ़्तगू जेका थी अमेरिका में या प्रेसिडेंट सां उहा त ॿी ॻाल्हि आहे पर दैट हॉलीवुड वॉज इंट्रस्टेड इन हर एंड इन द लाइफ ऐं ॿियो इहो त पंहिंजो इहो ई ट्रम्प सां he went out of the way to invite her. He also wanted to be associated with an international celebrity. त हुन जो स्टेटस बि वधे पियो ज़ाहिर ठीकु आहे उन वक़्त में त हिन जी एतिरी पोज़ीशन कोन हुई पर बेनज़ीर जी पोज़ीशन तमामु घणी हुई सो हिकु त इंटरनेशनल सेलिब्रिटी हुई ऐं ॿियो पाकिस्तान जे लाइ शी वॉज़ अ ब्लैंक चेक के एतिरी मदद ॿियनि मुल्कनि खां पाकिस्तान खे वठी ॾिनई ऐं आईंदा ॾेई सघे हा वाई शी वॉज ब्लैंक चेक हा भुट्टो जे करे ब्लैंक चेक हुई हुनजी स्ट्रगल फॉर द डेमोक्रेसी उनजे करे हुई या एज़ अ हिकिड़ी पढ़ी लिखी ख़ातून जी हैसियत में उहा उनजे आर्ग्यूमेंट अंदाज़ जेको हुयो उनजे करे हुई मतिलबु वॉट वॉज़ घणा ई फैक्टर्स आहे जिन कंट्रीब्यूट कयो इन इमेज खे हिकु त यस त शी वॉज़ डॉटर ऑफ अ ग्रेट मैन ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी जंहिंजो पंहिंजो इंटरनेशनल स्टेचर हुयो ठीकु आहे ऐं ॿियो जंहिं नमूने में भुट्टे साहिब जी शहादत थी त उन वर्ल्ड वाइड सिंपथी पैदा कई उहो सेकेंड पॉइंट थर्ड शी वॉज़ अ यंग गर्ल इवन 20s में जॾहिं पंहिंजो स्ट्रगल शुरू कयो अगेंस्ट अ वेरी डिफिकल्ट वेरी क्रूअल रेजीम ठीकु आहे ऐं ॿियो हार्वर्ड ऐं ऑक्सफोर्ड जी तालीम याफ़्ता माना अमेरिका ऐं इंग्लैंड जो या वेस्ट जो जेके इंटेलेक्चुअल एजुकेटेड सर्कल्स आहिनि उन्हनि जी हुनखे सिंपथी मिली वई सेकेंड एज़ अ फर्स्ट वुमन इलेक्टेड प्राइम मिनिस्टर इन होल ऑफ मुस्लिम वर्ल्ड अनदर डायमेंशन ऑफ हर पर्सनैलिटी सो ही इलाही फैक्टर्स कठा थी विया जंहिं हुनखे एॾो इंटरनेशनल सेलिब्रिटी ठाहे वरिती ऐं एज़ ए डेमोक्रेटिक लीडर कमिंग आफ्टर घणो 10-11 साल थी विया हा मार्शल लॉ खे ऐं हेॾे स्ट्रगल खां पोइ आई त इहे 5-6 फैक्टर्स हुआ जंहिंजे करे हुन जी एॾी पोज़ीशन हुई त हुन पाकिस्तान जे लाइ अगेन हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॾिसु 77 खां वठी अॼु ताईं क़रीबन 40 साल जो अरसो थियो आहे 40 साल में पाकिस्तान जे कंहिं प्राइम मिनिस्टर या सदर पाकिस्तान जे लाइ अहम शइ हासिलु न करे सघियो आहे जेको बेनज़ीर साहिबु हासिलु कयो पाकिस्तान जे लाइ उहो छा हुयो उहो हो फ्रांस मां न्यूक्लियर रीप्रोसेसिंग प्लांट ठीकु आहे साईं 1990 में हाणे न्यूक्लियर रीप्रोसेसिंग प्लांट पाकिस्तान ते घणनि मुल्कनि बंदिश विधी छॾी अञा ताईं पाकिस्तान खे मुश्किलात आहिनि इन में ऐं इहा शइ हासिलु करणु त हा तव्हांखे न्यूक्लियर रिएक्टर ॾींदासीं न्यूक्लियर रीप्रोसेसिंग प्लांट ॾींदासीं
ऐं इहो इट वॉज़ 100% पर्सनल डिप्लोमेसी हुनजी। अच्छा। उहो कीअं थियो त जॾहिं फ्रेंच डेलीगेशन आयो, उन ज़माने में फ्रांस जो सदर हो मित्रों, फ्रांसवा मित्रों। मित्रों साहब वॾो हिकिड़ो डेलीगेशन वठी आयो, सरकारी माण्हू, बिज़नेस वारा, चवंदा सोशलिस्ट अॻुवाण हुयो। हां, सोशलिस्ट अॻुवाण। सोशलिस्ट माण्हू। ऐं उहो पहिरियों दफ़ो हिन मुल्क में ऐं आख़िरी दफ़ो हिन मुल्क में कनकॉर्ड जहाज़ लैंड कयो अथई। उन में कनकॉर्ड में हिते आया त असांजूं जॾहिं डेलीगेशन सां ॿ ॾींहं हिते मीटिंग्स थियूं, उन में हुननि जा वज़ीर बि हुआ, सरकारी माण्हू बि हुआ, त असांजी एजेंडा ते जेके ॻाल्हियूं हुयूं उन में न्यूक्लियर रिएक्टर, न्यूक्लियर पाकिस्तान खे न्यूक्लियर पावर बनाइण जे लाइ फ्रांस मदद करे, इहो प्रोजेक्ट असांजो एजेंडा ते हुयो। पर ॿियूं ॻाल्हियूं जेके हुयूं उहे हा कनि पिया, इन ते चयूं त असांखे बनावा। ऐं बल्कि हुनजे वज़ीर असांखे चयो त जॾहिं असीं अचूं पिया हिन जहाज़ में पाकिस्तान, त ख़ासि तौर ते असांजे प्रेसिडेंट मित्रा असांजे डेलीगेशन खे घुराए चयो त जॾहिं तव्हां डेलीगेशन वञी तव्हां नेगोसिएशन्स ऐं मीटिंग्स कयो पाकिस्तानियुनि सां, ॿी हर शइ ते हा करे सघो था, सवाइ हिकिड़ी ॻाल्हि जी त पाकिस्तान खे न्यूक्लियर रिएक्टर, न्यूक्लियर प्रोसेसिंग प्लांट न आहे ॾियणो, बाक़ी ॿियूं भले तव्हां कयो। सो हो जॾहिं बि इहा ॻाल्हि कयूं त असां 3-4 हुननि सां जेके मुख़्तलिफ़ मीटिंग थी हुननि इनकार कयो। आख़िरी ॾींहुं जेको सेकेंड डे ते जॾहिं हुननि जो वञणो हो, त सुबुह जो हिन जी ब्रेकफास्ट मीटिंग हुई फेयरवेल बेनज़ीर साहिबा सां मित्रों जी, फ्रेंच प्रेसिडेंट विद पाकिस्तानी प्राइम मिनिस्टर। ऐं उन ब्रेकफास्ट मीटिंग खां पोइ अचिणो आया ए जॉइंट प्रेस कॉन्फ्रेंस। ख़ैर हाणे ब्रेकफास्ट मीटिंग में छा थियो त असांखे ख़बर न हुई, अॻे मीटिंग जी त असांखे ख़बर हुई त हे न्यूक्लियर प्लांट असांखे नथा ॾियनि या न्यूक्लियर रिएक्टर। पोइ जॾहिं जॉइंट प्रेस कॉन्फ्रेंस में आया त उन प्रेस कॉन्फ्रेंस में फ्रेंच प्रेसिडेंट पाण अनाउंस कयो त फ्रांस एग्रीज़ टू गिव न्यूक्लियर रीप्रोसेसिंग प्लांट टू पाकिस्तान। त मुंहिंजे भरिसां हुनजो वज़ीर बीठो हो, असां खां ज़्यादा हुनखे तजुर्बो, चईं असांखे चवंदो आहे इहो ई माण्हू जहाज़ में त हिननि खे नाहे ॾियणो, ऐं हाणे पाण हा करे आयो आहे। सो इट वॉज़ जस्ट पर्सनल डिप्लोमेसी। ऐं हुनजा क्रीडेंशियल्स जेके आहे एज़ अ डेमोक्रेटिक लीडर, एज़ अ फर्स्ट फीमेल लीडर ऑफ अ मुस्लिम वर्ल्ड, एज़ भुट्टोज़ डॉटर्स, इलाही ॻाल्हियूं हुयूं। एंड दे वांटेड, द वर्ल्ड वांटेड हर टू सक्सीड। उहो इन करे पिया मदद कनि त हुनजी खे कामयाबी थिए, हुनजी हुकूमत खे कामयाबी थिए। तो इंटरनेशनली शी वॉज़ अ ब्लैंक चेक, जेको चाहे पई। ऐं मूंखे ॿिया बि घणा ई मिसाल ॾेई सघां थो, पर सभ खां वॾो हिकिड़ो आम आहे। बाक़ी अमेरिका हुजे, कैनेडा हुजे, जापान हुजे, चीन हुजे, हर मुल्क मां शी वॉज़ एन ओपन चेक, जेको चाहियो तव्हां बेनज़ीर जे ज़रिए पाकिस्तान हासिलु करे सघे थो। पर उहो त पंहिंजी असांजी इंटरनल पॉलिटिक्स जी बदकिस्मती आहे, जेको हिक ॿिए खे ख़राबु था कयूं। अदरवाइज़ एज़ आई सेड, पाकिस्तान जे लाइ वठी आई ऐं घणो कुझु करे सघे पई। अच्छा, बेनज़ीर जे दौर में जेके मिसाल तौरु हाणे नवाज़ शरीफ़ जो दौरु हूंदो आहे त ॻाल्हि थींदी आहे मोटरवे जी ऐं जेको आहे हिन जी जेका आहे लाहौर जी जेको आहे इहो मेट्रो सिस्टम जी। बेनज़ीर जे दौर जो जेकॾहिं मिसाल तौरु भुट्टे साहिब जी ॻाल्हि थींदी आहे त उनमें जेको आहे कॉन्स्टिट्यूशन जी ॻाल्हि थींदी आहे, 73 जो आइन, उनमें जेको आहे स्टील मिल जी ॻाल्हि थींदी आहे, हैवी मैकेनिकल कॉम्प्लेक्स, इलेक्ट्रिकल कॉम्प्लेक्स, इन्हनि जी ॻाल्हि थींदी आहे। बेनज़ीर जे दौर में मिसाल तौरु इन पॉइंट ऑफ व्यू खां जेकॾहिं ॾिसिजे अचीवमेंट्स छा आहिनि? बिल्कुलु अगेन कॉन्क्रीट अचीवमेंट्स जी। हाणे इंटरनली हिकु त बैन अवी मां तव्हांखे ॿुधायो त ॿाहिरों जेके अहम असिस्टेंस वठी आई पाकिस्तान लाइ इंटरनली, ऐं उन्हनि जो छाकाणि मुंहिंजो पाण उन्हनि ॻाल्हियुनि सां तालुक़ु रखियो। हाणे त पहिरें जेको हुकूमत जो टर्म हो संदसि, उहो कुल 20 महीननि जो, ठीकु आहे न। तंहिंखां पोइ ग़ुलाम इसा ख़ान हुनजी हुकूमत डिसमिस करे छॾी, को वजह कोन्हे, ठीकु आहे। हाणे हिकिड़ो त हिकिड़ी ख़ातून, ऐं इहो बि ज़रूरी आहे माण्हुनि खे ॿुधाइणु, पाकिस्तान जे मुआशरे में ख़ासि तौर ते पाकिस्तान जी सियासत में तमामु घणियूं बीमारियूं आहिनि, डिज़ीज़िस जंहिंखे चइजे, ठीकु आहे। इलाही तसुबात आहिनि। औरत जी हुकुमरानी
ते घणनि माण्हुनि खे तासुब आहे उन खे हर को फेल करणु चाहींदो कामयाबु करणु न चाहे हे असांजो इंटरनल सिस्टम जेको आहे ठीकु आहे न त हिकिड़ो जेंडर जा प्रिजुडिसिस आहिनि हिकिड़ो ज़ुबान जा लैंग्वेज जा प्रिजुडिसिस आहिनि हिते एथनिक ऐं रेस इन जा प्रिजुडिसिस आहिनि हिते सेक्टेरियन प्रिजुडिसिस आहिनि त ही मुआशिरो ऐं हिन मुल्क जी सियासत में इहे घणाई ज़हर फैलियल आहिनि ऐं शी वॉज़ अफेक्टेड बाय दीस ऐं न सिर्फ़ु ॿाहिरियनि मां पर पंहिंजनि मां बि खेसि इन जो प्रिजुडिसिस जो खेसि मुक़ाबिलो करिणो पियो सो 20 महीननि में मूंखे यादि आहे त पहिरियों त संदसि वालिद साहिब जो जेको हिकिड़ो वॾो उन ज़माने में थिए आहे चित्राल जो जेको टनल ठहिणो हुयो हिकिड़ो मूंखे यादि आहे स्वीडन मां मदद पई मिले सभु कुझु पर उहो जे एग्रीमेंट थियण सां गॾु हुनजी हुकूमत हली वई औरतुनि जे लाइ बैंक ठाहिणु फर्स्ट विमेन बैंक जेका ही इहा संदसि पहिरें हुकूमत जे ॾींहंनि में ठही इन लाइ त औरतुनि खे जेके मेन बैंक्स आहिनि उन्हनि में वञणु हुन लाइ ॾुखियो थो थिए माण्हू आहिनि मर्द आहिनि उतां जो माहौल ॿिए क़िस्म जो आहे ऐं साॻी त औरतुनि जे लाइ उहो कंफर्टेबल इन्वायरमेंट नथी थिए त फर्स्ट विमेन बैंक बणी त औरतूं एंटरप्रेन्योर्स हुजनि प्रोफेशनल्स हुजनि उन्हनि खे कर्ज़ मिलनि पंहिंजो पेरनि ते बीही सघनि ॿियो सॼो उन खां अॻु में पाकिस्तान रुगो कर्ज़नि ते हलंदो हो लोन जेको मारे छॾियो हुयो पाकिस्तान खे इलाही डेट बर्डन थी वियो हिन इहो बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट पहिरीं हुकूमत ठाही जो अञा ताईं हले थो जेतोणीकि नवाज़ हुकूमत ॿ दफ़ा उनखे कैंसिल कयो त इहो बेनज़ीर जी हुकूमत जो ठहियलु आहे छो हले पर मुल्क खे एॾी ज़रूरत थी जो वरी उनखे वापसि हलायो अचे थो ॿियो दफ़ो जॾहिं आई हुकूमत में 93 खां 96 ताईं त ॿियो शायदि वधीक छा वञे हिते अचो जेको थरकोल ऐं पावर प्रोजेक्ट ऐं केटी बंदर जो डीप सी पोर्ट प्रोजेक्ट इहे बेनज़ीर जा कंट्रीब्यूशन हो ऐं इहो मामूली ॻाल्हि न आहे इन प्रोजेक्ट्स खे ठाहिण में डेटा कठी करणु मुल्क में कोन्हे डेटा हुआ पाकिस्तान जे अंदरि इन क़िस्म जी डेटा कोन्हे इहा त घणनि ॿियनि मुल्कनि मां ऐं सरकारी ऐं ग़ैर सरकारी इदारा जेके आहिनि ॿाहिरिनि मुल्कनि जा उन्हनि खां डेटा कठी कई वई ऐं क़रीबन 2 सालनि जो अरसो लॻो मूंखे छाकाणि इन्हनि ॻाल्हियुनि खे मां ॾिसां पियो त इहो कयोसीं ऐं उन मां न सिर्फ़ु सिंध खे सॼे पाकिस्तान खे फ़ाइदो मिले थो छाकाणि जो असांजो इंटरनेशनल ट्रेड ऐं इन्वेस्टमेंट में असांखे वॾो मुश्किल आहे असांजा हे जेको पोर्ट आहे कराची या कासिम इन में घणा मसइला आहिनि सो उन करे ज़रूरी हो केटी बंदर त उन में 2-2.5 लख टन जो जहाज़ पियो अचे ऐं ॿियो हीउ थरकोल पावर प्रोजेक्ट जेको हो जो असां 6 सालनि जो जेको पहिरियों ठाहियोसीं सेक्शन 6 सालनि में हिकु त मुल्क जे सॼी बिजलीअ जो मसइलो ख़तमु पियो थिए ॿियो घटि इहा ॾाढी इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे त उन वक़्तु जेकॾहिं 5200 मेगावाट असांखे मिली वञे हा त अॼु शॉर्टफॉल ई लॻभॻि एतिरो आहे शॉर्टफॉल न हुजे हा हिन मुल्क जी क़िस्मत बि हुजे हा हिकु त तव्हांखे ॿुधायां उन में असां जेको हिसाबु लॻायोसीं त 3 लख जॉब्स निकिरनि पिया ठीकु आहे साईं हाणे जेकॾहिं फैमिली हिकिड़ीअ में 5 माण्हू ॿधिजनि ख़ानदान में 3 लख जॉब्स तव्हां ॾियो त माना 15 लख माण्हुनि जी ज़िंदगी तव्हां बहितर कई इहो त 5000 मेगावाट जेको थिए पियो न तव्हां वधाईंदा वञो 5000 ॿिया कयो 5000 ॿिया कयो त तव्हां मुल्क जी बेरोज़गारी खे ख़तमु पिया कयो सॼे मुल्क जी जेको बिजली जी आमदनी ज़रूरत उहा पूरी पिया कयो पोइ उन जो मतिलबु वरी इंडस्ट्रीज़ नई लॻंदी इन्वेस्टमेंट नई ईंदी स्कूलनि खे हॉस्पिटल्स खे बिज़नेसिस खे इंडस्ट्रीज़ खे बिजली मिलंदी उते वरी ॿिया जॉब्स ॿियूं अपॉर्चुनिटीज़ खुलंदियूं पर साॻी ॻाल्हि हिन वक़्तु बि उहो ई थियो जेको पहिरें दफ़े त जीअं हुकूमत आई नवाज़ शरीफ़ जी त थरकोल प्रोजेक्ट खे बि कैंसिल कयो ऐं केटी बंदर खे बि कैंसिल कयो ऐं बदकिस्मती इहा थी त वरी जॾहिं पीपुल्स पार्टी खे वरी ॿिए दफ़े टाइम मिलियो बि 2008 खां वठी त हिन 7-8 सालनि में हुननि बि कुझु कोन कयो न त बेनज़ीर साहिबा जी यादि खे
महफ़ूज़ करण लाइ हुनखे जे महिनत खे इज़त ॾियण लाइ पहिरियों कमु माण्हू इहो पिया सम्झनि त 2008 में उहे कंदा शुरू जिते हू छॾे वई ऐलान त पीपल्स पार्टी जाम कया त थरकोल बीबी साहिबा जो विजन हो, केटी बंदर बीबी साहिबा जो विजन हुयो, विच में वरी जेको आनंद ज़ुल्फ़िकाराबाद जूं ॻाल्हियूं कयूं। हिन भेरे बि ॿुधण में आयो आहे त पंहिंजो को जेको CPEC जे हवाले सां गॾिजाणी थिए थी, उनमें बि शायदि केटी बंदर जे प्रोजेक्ट खे सिंध गवर्नमेंट चाहे थी। मां चाहींदुमि त इन ते वधीक बि गुफ़्तगू कयूं ऐं साॻे वक़्तु बीबी साहिबा जे हवाले सां तव्हांजूं जेके कुझु ॿियूं यादगिरियूं सारूणियूं जेके आहिनि उहे असां सां शेयर करे सघो। पर हिकिड़ो वक़फ़ो वठूं था। नाज़रीन, वठूं था वक़फ़ो, वापसि अची प्रोग्राम खे अॻिते वधायूं था। असां गॾु रहिजो। वेलकम बैक। नाज़ीर चौथ प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हलंदड़ हुई बेनज़ीर भुट्टो साहिबा जे नाई वरसी जे मौक़े ते उनजे सारूणियुनि जे हवाले सां साईं मुहिबुल्ला शाह साहिब सां असांजी गुफ़्तगू हलंदड़ आहे। छो त उन गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। साईं, हीउ जेको हुयो पावर प्रोजेक्ट केटी बंदर ऐं जो पावर प्रोजेक्ट थरकोल ऐं डीप सी पोर्ट, इन सां गॾोगॾु मूंखे यादि थो अचे त तव्हां हिकिड़े प्रोग्राम में ॿुधायो त इन सां गॾोगॾु ॿ ॿिया प्रोजेक्ट बि जेको आहे उनमें शामिलु हुआ। हिकिड़ो त जेको हुयो हिते को कोरिया वारनि जी हुननि सां गॾु जेको आहे पंहिंजो हिते को इंडस्ट्रियल जेको आहे पंहिंजो ज़ोन ठाहिणो हुयो ऐं ॿियो जेको आहे नेविगेशन थ्रू इंडस जेको आहे, छाकाणि त उनजे करे वरी उन सां गॾोगॾु जेको हुयो त इन्हनि पंजनी प्रोजेक्ट्स खे हलाइण लाइ को हिते शहर जो बि हिकिड़ो मनसूबो हुयो त जेको माण्हू हिते ईंदा त उहे सभई रहंदा। हा, बिल्कुलु ॻाल्हि सही आहे साईं। ॾुख थो थिए इहे ॻाल्हियूं करे त इहे ॻाल्हियूं इन्हनि में 2-3 साल महिनत लॻी इन्हनि ॻाल्हियुनि खे इन लेवल ते पहुचाइणु, ठीकु आहे न। ऐं वरी जीअं आहे हिन मुल्क जो जी सियासत, हिक ॿिए जी टोपी लाहे उहा ॻाल्हि ख़तमु थी, वरी कंहिंखे पंहिंजनि खे बि उहा ॻाल्हि यादि न आई। हाणे इहो जेको केटी बंदर ऐं थरकोल जो प्रोजेक्ट में इन में 2 या 3 ॿियूं शयूं जेके तव्हां चओ था न, इहो बिल्कुलु ईअं छा हुजे त असां पंहिंजी हिकिड़ी स्टडी इहा कईसीं त किन मुल्कनि में कास्ट ऑफ डूइंग बिज़नेस वधंदी थी वञे। सो असीं उन्हनि खे कन्विंस कयूं त तव्हां पंहिंजो इंडस्ट्रीज़ लोकेट कयो असां वटि पाकिस्तान में। उन लाइ मूंखे कोरिया में 3 या 4 दफ़ा हुननि जा जेके चैम्बर्स आहिनि न, असां वटि त हिकिड़ो ई चैम्बर आहे, फिर हुननि वटि स्मॉल इंडस्ट्रीज़ जो अलॻि चैम्बर आहे, मीडियम इंडस्ट्रीज़ जो अलॻि चैम्बर ऑफ कॉमर्स आहे, मल्टीनेशनल्स जो अलॻि चैम्बर ऑफ कॉमर्स आहे। त पंहिंजी डेटा इहो खणी हुननि सां मूंखे 2-3 दफ़ा कोरिया वञी आर्ग्यूमेंट करणा पिया त भई तव्हांजी फलाणी इंडस्ट्री हिते नॉन कम्पेटिटिव आहे, इकोनॉमिकली हाणे नथी हले, असां वटि अचो। छाजे करे जो फलाणी कास्ट घटि आहे, फलाणी कास्ट घटि आहे, फलाणी कास्ट घटि आहे। ऐं 200-250 इंडस्ट्रीज़ रज़ामंदी ॾेखारी ऐं उन्हनि जी लिस्ट ई ईअं न आहे। असांजे विच में ऐं कोरिया जे विच में इहो रेगुलर करस्पॉन्डेंस फीचर हलंदो हो, कहिड़ियूं कहिड़ियूं कंपनियूं तयारु थियूं थियनि। 200-250 कंपनियुनि लिखत में रज़ामंदी ॾेखारी त असां उतां अची केटी बंदर खे असां स्पेशल इकनॉमिक ज़ोन कयो हो, त इन में असां लोकेट कंदासीं कोरिया मां, ठीकु आहे साईं। ऐं छाकाणि जो ही वॾा प्रोजेक्ट पिया थियनि, बिजली जा प्रोजेक्ट्स पिया लॻनि, वरी माइनिंग ऐं कोल माइनिंग या कोल बेस्ड पावर, उन्हनि में या ही जेके वरी इंडस्ट्रीज़ 200-250 कोरिया में अचनि पियूं, इन्हनि खे मैन पावर खपे, टेक्निकल खपे, फाइनेंशियल मैन पावर खपे, स्किल्ड खपे, अनस्किल्ड खपे। पर स्पेशल इकोनॉमिक ज़ोन ठहिया त 200-250 त उतां पियो अचनि, ज़ाहिर आहे ॿिया मुल्क बि अचनि हा, ॿिया अचनि ऐं ख़ुदि पंहिंजो जेको आहे सनतकार पंजाब अचनि हा। हू त असीं हिकिड़ो क्रिटिकल मैथ शुरू करे ॾिनो, ॿियनि मुल्कनि जा मलेशिया सां अलॻि ॻाल्हायोसीं, ठीकु आहे न साईं। अहिड़ी तरह ॿिया घणा मतिलबु आहे तव्हां हिकिड़ी ॿी दुनिया पैदा पिया कयो,
त इन में 1000-2000 इंडस्ट्री हिते इंटरनेशनल एयरपोर्ट पियो ठहे इन में, छाकाणि जो कोरिया वारनि चयो त असांजा जेकॾहिं 200-250 हिते इंडस्ट्रीज़ लॻंदियूं त हुननि जा जेके चीफ एग्ज़ीक्यूटिव्स आहिनि या मालिक आहिनि उन्हनि खे अचु वञ में सहूलियत थिए। भई कराची एयरपोर्ट ते लही वरी हिन पटेल रोड जेके इन्हनि ते हलो ओॾे, सो हुते इंटरनेशनल एयरपोर्ट पिया ठाहिनि त कोरिया मां अचनि या सिंगापुर मां अचनि या कुआलालमपुर मां जहाज़ सिधो उते लैंड करे उहो पंहिंजी इंडस्ट्रीज़ खे ॾिसनि, उते 5 स्टार होटल हुजे, वरी हितां टेक ऑफ करे जाॾे हलिया वञनि। ठीकु आहे साईं। यानी हिकिड़ी नई दुनिया पिया असां पैदा कयूं ऐं उन लाइ उहो आइडिया खे डेवलप करणु, वरी उन आइडिया में डेटा कठी करणु, वरी उहो डेटा खणी इन्वेस्टर्स जेके आहिनि उन्हनि सां आर्ग्यूमेंट करणु, हुननि खे कन्विंस करणु त इहा ॻाल्हि असां चऊं था इहा सही आहे। ऑल ऑफ दैट इट टेक्स अ लॉट ऑफ एफर्ट ऐं तव्हांखे महिनत खपे, तव्हांजी पंहिंजो ज़हन, इंटेलिजेंस, नॉलेज, आर्ग्यूमेंट्स, ऐं इहे सभु तव्हां सोचो त जेकॾहिं इहे ॻाल्हियूं 96 में शुरू थियनि हा त 20 साल थिया, हिन मुल्क जी क़िस्मत बदिलजी वञे हा। हीअ जेको चवंदा आहिनि त बेनज़ीर भुट्टो पाकिस्तान सतह ते सोचींदी हुई, सिंध हुननि जी प्रायोरिटी न हूंदी हुई, ऐं मतिलबु तव्हां ॾिठो कॾहिं हुननि खे सिंध जो स्पेशल फ़िक्र कॾहिं तव्हां फील कयो? बिल्कुलु सही। हाणे हिकु त हीअ ॻाल्हि जेका हीअ ख़ुदि जेको चऊं था पिया त हीअ केटी बंदर या हीअ जेको आहे थरकोल मुल्क सॼे खे फ़ाइदो पियो पहुचे, बिकॉज़ सॼे मुल्क जी प्राइम मिनिस्ट्री, पर सिंध में हुअण जे करे सिंध खे सभ खां वधीक फ़ाइदो पियो पहुचे इन्हनि प्रोजेक्ट जे करे, या जेको सनत अचे हा। इन खां अलावा मूंखे यादि आहे त हाणे इन में वधीक चवणु मुनासिबु न थींदो त कहिड़ी तरह सां संदसि कैबिनेट जा हिकु ॿ माण्हू कालाबाग डैम जे फ़ाइदे में हा, ऐं कहिड़ी तरह हुन पंहिंजी कोशिशि जेका कई। खर हूंदो हुयो ग़ुलाम सवकर, हिते ख़ुदि सिंध वारा बि हिकु ॿ मिलियल आहे बाबा फारूक लगारी सां। अच्छा, हिते अची माण्हुनि खे बेवकूफ़ था ठाहिनि न, ऐं फारूक लगारी ऐं इहो खर जेको इन्हनि सां मिलियल आहे न। अच्छा, हिकु ॿ ख़ैर पोइ जॾहिं हुनखे ख़बर पई त हीअ माण्हू संदसि पॉलिसी जे ख़िलाफ़ु था वञनि त हिकु ॿिनि माण्हुनि सां मूं ॻाल्हि कई ॿाहिरिनि मुल्कनि में, ऐं उतां मदद मिली, पोइ इहो ॻाल्हि उहा न्यूट्रलाइज़ थी वई। मां वधीक नथो हिन ॻाल्हि ते चवणु चाहियां, उहा ॻाल्हि हुते ख़तमु थी वई। साईं, ऐं ॿियो हाणे ॿियो बि हिकु ॿ ॻाल्हि आहे, पर अगेन उहो पंहिंजनि जा अफ़ाल ज़ाहिर था थियनि। इहो कैबिनेट जा घणा केतिरियूं तव्हांखे मां ॻाल्हियूं ॿुधाए, हिकु ॿ ॻाल्हियूं आहिनि जेके सिंध जे लाइ अहम इशूज़ हुआ, ऐं मूंखे पाण हुन ॾे मोकिलियो सिंध जे चीफ मिनिस्टर ऐं हिन जे कैबिनेट ते हिननि खे सम्झायो त हीअ ॻाल्हि जेका आहे। मुराद अली शाह हुयो, पंहिंजो मुराद अली शाह अब्दुल्ला शाह हुयो, कैम अली शाह हुयो। हाणे तव्हां थोरी पाण सोचो एतिरो जेको आहे भला पहिरियों दौर हुयो, ॿियो दौर हुयो, त मूंखे पाण मोकिली चई हिननि खे चओ त हीअ सुभाणे मीटिंग थी थिए, इन में तव्हां हीअ ॻाल्हि जेका आहे सो सिंध जे लाइ सही कोन्हे जेको प्रपोज़ल कंहिं मिनिस्ट्री मोकिलियो आहे। ऐं मां वियुसि हुते सिंध लॉज में जेका आहे पंहिंजे सिंध हाउस में इस्लामाबाद, कलाकु ॾेढ जी ॻाल्हि सम्झायो मां, बाबा मूंखे प्राइम मिनिस्टर मोकिलियो आहे तव्हां ॾे हिन नियापे सां, तव्हां हीअ ॻाल्हि खणिजो, ऐं छाकाणि जो सिंध खे नुक़सानु थींदो न त, ऐं हूअ तव्हांखे सपोर्ट कंदी। ऐं ॿिए ॾींहुं जेको आहे जॾहिं उहे पहुता त उन्हनि मां कंहिं हिकिड़े अखर न ॻाल्हायो। सिंध जी तर्जुमानी इहा थी त वरी मूंखे बाद मीटिंग खां पुछे हिन ॾे तव्हां वियो, मुंहिंजो मां 1.5 कलाक हिननि सां मथो आयो, चई पोइ हिन मीटिंग में त कंहिं कोन ॻाल्हायो। सो पंहिंजनि जूं केतिरियूं जेके हुन माई पंहिंजे तौर ते ख़ातून एतिरो कयो, त ॿिया बि मिसाल आहिनि, ऐं उहो ज़्यादा उन्हनि खे खोलणु सही न आहे, पर हीअ 2 मिसाल त मूंखे यादि आहे, मूंखे पाण मोकिली न, इहो कालाबाग डैम जे सिलसिले में हिकु ॿिनि मुल्कनि में इहा ॻाल्हि त न थिए, ग़लति आहे मुल्क। ऐं ॿियो हीउ जेको इशू हो सिंध कैबिनेट में, त हिते हिननि से ॻाल्हि कई त
पर को खणण वारो ई कोन हो उन ॻाल्हि खे तंहिं हूंदे बि उहो प्रोजेक्ट जेको प्रपोज़ल आयो उहो हिन रिजेक्ट कयो. अच्छा, बेनज़ीर साहिबा जा 2 दौर हुया बहसियत प्राइम मिनिस्टर जे. माण्हू चवनि था 2 दौर डिफरेंट हुया. पहिरें दौर में जेको उनजो तजुर्बो हुयो उनजी घटिताई हुई. ॿिए दौर में उनखे उहो जेको 18-20 महीननि जो एक्सपीरियंस हुयो उहो बि उन सां गॾु हुयो. पर साॻे वक़्तु इहो बि चवनि था त पहिरें दौर में संदसि वर आसिफ़ अली ज़रदारी जी मुदाख़लत घटि हुई, ॿिए दौर में उहा वधीक हुई. तव्हां ज़ाहिर आहे उन्हनि ॿिन्ही दौरनि खे क्लोज़ली ऑब्ज़र्व कयो आहे. ॾिसो बेनज़ीर साहिबा, I think she is in a large way a misunderstood lady. अच्छा. हाणे इन ॻाल्हि खे कहिड़े नमूने सां मां अर्ज़ु कयां त हिकु त ऐं इहे ॻाल्हि जेका मां कयां थो जेके प्राइम मिनिस्टर ऑफिस में उन ज़माने में पिंडी में हूंदी हुई 100-125 माण्हू उते कमु कंदा हुआ. ऐं इहा ॻाल्हि सभिनी खे ख़बर आहे. अञा उहे माण्हू आहिनि जेके इन ॻाल्हि जी तसदीक़ कंदा जेका मां चवां थो. पहिरीं ॻाल्हि त हुन जी हमेशह इहा कोशिशि रही त गवर्नमेंट रिस्पॉन्सिबिलिटी ऐं फैमिली रिस्पॉन्सिबिलिटीज़ खे अलॻि करे. Government is a different thing. She is elected as the Prime Minister of Pakistan. उन जी ज़िम्मेदारियूं आहिनि. As a family member, उन जूं ॿियूं ज़िम्मेदारियूं आहिनि. उहा ॿिन्ही खे गॾु न पई करे. ठीकु आहे. ऐं हुन घणी कोशिशि कई त इहे ॻाल्हि गॾु न थिए. ॿी ॻाल्हि जेका आहे त ॾाढी अकेली हुई. Really? अकेली हुई. She was alone. Even though she was surrounded by people, she was a lonely person. In what sense? छाकाणि हुन ते त माण्हू बाक़ाइदा इन सां खे एॾी हिकिड़ी जीअं तव्हां चओ त न सिर्फ़ु मुल्क मां बल्कि सॼी दुनिया मां हुनखे बिल्कुलु सही आहे. हिकिड़ी सेंस ऑफ बिलोंगिंग माण्हुनि जी उनजे ॾुख में उनजी हुन में जेको आहे माण्हुनि जी हिकिड़ी सेंस ऑफ बिलोंगिंग. पाकिस्तान में त कारकुन हुनजा एॾा हुया जेतिरा शायदि ई कंहिं माण्हू खे एतिरा कारकुन मिलिया हुजनि ऐं उहे ईअं ई माना क़ुर्बान थियण लाइ तयारु हुया. ऐं जेको 18 अक्टूबर ऐं 27 डिसंबर ते उन्हनि साबित बि कयो त क़ुर्बान थियण लाइ तयारु आहिनि. बल्कि ज़िया जी एॾी वॾी मार्शल लॉ में माण्हुनि कोड़ा फटका ऐं सभु इन मां गुज़रिया त उहो बेबी साहिबा सां या उनजी उन सां उहो जेका हुई त उहा अकेली कीअं हुई. उनखे फैमिली हुई, उनजी माउ जेका आहे सॼी जदोजहद में उन सां गॾु हुई. ऐं उहा अंग्रेज़ीअ में हिकिड़ो मुहावरो आहे, यू कैन बी इन अ crowd but you can still be a lonely person in a crowd. घेर माण्हू तमामु घणा आहिनि तव्हां से चौक पर उन जे बावजूदि तव्हां ॻाल्हि था कयो न. ॾिसो न हुनजे ट्राई एंड इमेजिन एज़ अ पर्सन, नॉट एज़ अ प्राइम मिनिस्टर बट एज़ अ पर्सन. वालिद साहब जो इंतकाल थी वियो ॾुखे हाल में. ठीकु आहे साईं. हिकिड़ो भाउ शहीद थी वियो, ॿियो मुल्क खां ॿाहिरि हो, भेण मुल्क खां ॿाहिरि हुई. वालदा जेका हुई उहा ॿिए कल्चर मां आयल हुई. तमामु इज़त वारी ख़ातून ऐं ॾाढियूं क़ुर्बानियूं ॾिनई, सख़्तियूं ॾिठई. पर पाकिस्तानी कल्चर या सिंधी कल्चर खां वाक़िफ़ न हुई त हिते अंडर करेंट्स कहिड़ियूं थियूं हलनि ऐं हितां जा तसुबात कहिड़ा आहिनि. इहे मूं अर्ज़ु कयो शुरू में. हिते त जेंडर जा तसुबात आहिनि, हिते ज़ुबानी तसुबात आहिनि, हिते रेशियल ऐं एथनिक सेक्टेरियन तसुबात आहिनि. इहे सभु ॻाल्हियूं ऐं हुनखे जीअं चयो न हाणे ॿियो जेको छा चइजे संदसि पेरेंटल फैमिली जेका हुई उन मां ॿियो कोई सपोर्ट सिस्टम कोन हो. ठीकु आहे न साईं. मूं अर्ज़ु कयो वालिद साहब शहीद थी वियो. मुर्तज़ा सां उन सां कनेक्टिविटी न हूंदी हुअसि जी. मुर्तज़ा हुनजे विच में छा टग ऑफ वार हुई, नाराज़ हुया हिक ॿिए खां? न, मुर्तज़ा सां मीर मुर्तज़ा सां मुंहिंजी हिकिड़ी मुलाक़ात थी दमश्क में. उहो बेनज़ीर साहिबा सां मां गॾु वियो हुउसि. 89-90 इहो अरसो हो. ऑफिशियल टूर ते वई. ऐं
जॾहिं दमश्क में पहुतासीं त हाफ़िज़ अल असद हुयो प्रेसिडेंट, त उन जी दावत हुई। त जॾहिं दमश्क में पहुतासीं त हिन जे लाइ प्रेसिडेंट जो हिकु अलॻि ख़ासि रेस्ट हाउस हुयो जिते हिन खे रखियो। ॿियो डेलीगेशन असां होटल में हुआसीं। त मूंखे जहाज़ में चयो हुई त मुर्तज़ा ईंदो मूंसां मिलणु, ऐं तव्हां कोशिशि कयो त हू ॿियनि कंहिं सां न मिले, पर सिधो हुनखे तव्हां मूं वटि वठी अचो। भाउ भेण जी ख़ैर मुलाक़ात थी, अधु मुनो कलाक खनि थी। तंहिंखां पोइ वरी 8 बजे राति जो, हाणे आफ्टरनून ई 8 बजे राति जो सीरिया जे प्रेसिडेंट जी डिनर हुई। त जेको लिखियलु प्रोग्राम हो उन में इहो लिखियलु हो त डिनर खां अॻु में अधु कलाकु पाकिस्तानी प्राइम मिनिस्टर ऐं सीरिया जो प्रेसिडेंट अधु कलाकु पाण में कर्टसी 1-to-1 मीटिंग कंदा। तंहिंखां पोइ उहे ईंदा डिनर ते। बाक़ी असां 200-250 माण्हू सीरिया जा पाकिस्तानी डेलीगेशन असीं पोइ शामिलु थींदासीं। हाणे असां पहुची वियासीं हुते जेको जॻह हुई, त हिननि जी अधु कलाक मीटिंग जे बजाए उहा मीटिंग 4 कलाक हली बिटवीन प्रेसिडेंट ऑफ सीरिया मोहतरमा ऐं हाफ़िज़ अल असद। 4 कलाक। पोइ शायदि ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहिब जूं ॻाल्हियूं, संदसि भाउ जूं ॻाल्हियूं, मुर्तज़ा उते ई रहंदो हो, ॿियूं जेके 4 आवर्स मीटिंग। असीं सभु माण्हू ॿाहिरि जेके सभु माण्हू थकी पियासीं। उहो खाधो जेको थधो थी वियो। त 4 कलाक उहो जो असां इंतज़ारु कयो त मुर्तज़ा बि आयल हुजे, उन दावत हुई उनखे बि, ऐं मीर सां गॾु संदसि वाइफ हिंदवा बेगम इहा बि आयल हुजे उन डिनर में, ऐं पाण सां गॾु फ़ातिमा ऐं ज़ुल्फ़िकार जूनियर उहे वठी आई। फ़ातिमा जी मुंहिंजे ख़्याल में उन वक़्तु उमिरि हूंदी मे बी 6 or 7 years, ऐं ज़ुल्फ़िकार जूनियर्स मे बी 1.5 year या 1.5 साल खनि। त उहो माउ जी गोद में हुयो ऐं हूअ हाणे 4 कलाक जो पीउ जे हथ में हुई। पीउ जे हथ में। पोइ वीचारी थकिजी पई। असां त रुॻो हर को माण्हू थकिजी पियो न। हाणे अधु कलाक मुनो कलाक त ठीकु आहे, 4 कलाक तव्हां केतिरो घुमंदो फ्रॉम वन एंड ऑफ द कॉरिडोर टू दी अदर। सोफ़ा बि घटि हुया, जीअं त थींदो आहे न त माण्हू बीही ॻाल्हाइनि हिक ॿियनि सां। त हिकिड़ो सोफ़ो मीर मुर्तज़ा मां हथु कयो कंहिं ॿिए माण्हू पाकिस्तानी खे, चयोसीं त महिरबानी कर उहो सोफ़ो ॾिनोसीं हिननि खे, जिन ते गनवा बेगम वेठी ऐं पंहिंजो पुटु हंज में ऐं धीउ जेका ही फ़ातिमा उहा हेठि वेठी पंहिंजे कंधु रखे पंहिंजे माउ जे पंहिंजे गोॾे ते। उन्हनि खे निंड अची वई। हाणे असां 4 कलाक जो थियो त उन में मुर्तज़ा मूंखे सॼियूं ॻाल्हियूं वेठे ॿुधायूं, संदसि पंहिंजो भाउ भेण जा तल्लुकात, ऐं हिते जेको पाकिस्तान मां घणेई माण्हू पीपल्स पार्टी जा वर्कर लीडर, त चए पियो त मूंसां ख़तो किताबत या कंहिं न कंहिं तरीक़े सां मूंखे पार्टी जी सूरत हाल ॿुधाईंदा आहिनि। ठीकु आहे साईं। सो मुंहिंजो जेको त पहिरियों जेका मीटिंग थी शाम जो जॾहिं 4-5 बजे लथासीं त हुननि जी जेको गेस्ट हाउस हो उन में मीटिंग, उन में जेको मां हिननि खे ॾिठो भाउ भेण खे ओनली 2 आहे, ॿियो कोई कोन हो। ऐं ॿियो ही जॾहिं हीअ डिनर थी त उहा हाणे 4 कलाक वॉज अ लॉन्ग टाइम। सो उन में घणेई तफ़सील हलिया, पर मुंहिंजी असेसमेंट इहा आई त भाउ भेण जा तमामु सुठा तालुकात आहे। ॿिन्ही खे इहो अहसासु हो त ॿई परे रहिया आहिनि ऐं ॿियो घणेई पंहिंजो मुश्किलात मां गुज़रिया आहिनि। उहो तॾहिं बि हिकिड़े मुल्क में आहे, ॿियो ॿिए मुल्क में आहे। सो मुंहिंजी इहा असेसमेंट आहे जेको मां ऑन द बेसिस जेको मां पाण ॾिठो त तालुकात सुठा हुआ। शाह साहब तव्हांजी वॾी महिरबानी। असुल में ॻाल्हियूं एतिरियूं आहिनि, तव्हां वटि बि ॻाल्हियुनि जो ख़ज़ानो आहे ऐं मौक़ो बीड़ो आहे। दिलि चए थी प्रोग्राम खे जारी रखियो वञे, पर हाणे ज़ाहिर आहे TV आहे उन प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी 9वीं वरसी जे मौक़े ते हिकु ख़ुसूसी जेका नशिस्त हुई साईं महबूबुल्लाह शाह साहिब सां बीबी साहिबा जी हुन यादगिरी खे, उन जे
शख्सियत खे भेटा ॾियण लाइ ऐं उन कंट्रीब्यूशन खे एक्नॉलेज करण लाइ असां हीअ डिशस जेका आहे पंहिंजो उनमें असांजे महबूबा शाह साहिब जा तौर था आहियूं। इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाइच खे सदाईं गॾु।